नाज़रीन अफ़सोसनाक ख़बर शामिल कंदालूं। खानपुर महर वेझो ॻोठ साहब खान लुंड में अचानक चुल्ह मां चिणग उथण सबबि 5 घरनि खे बाहि लॻी वई। घर में पयल अल तल सड़ी रख थी वियो। बर वक़्त इतलाह करण बावजूद फायर ब्रिगेड अमलो न पहुतो। मुतासिरीन पारां वाहुर जी अपील। जी नाज़रीन अफ़सोसनाक ख़बर के खानपुर महर में आगाह कयूं था। खानपुर महर वेझो ॻोठ साहब खान लुंड में अचानक चुल्ह मां चिणग उथण सबबि 5 घरनि खे बाहि लॻी वई। घर में पयल अल तल सड़ी रख थी वियो। बर वक़्त इतलाह करण बावजूद फायर ब्रिगेड अमलो न पहुतो। मुतासिरीन पारां वाहुर जी अपील। इन हवाले असांखे वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे खानपुर महर मां नवाब अली मीरन। नाज़रीन वक़्त खानपुर महर मां अफ़सोसनाक ख़बर ॾियारो त खानपुर महर वेझो ॻोठ साहब लुंड में अचानक चुल्ह मां चिणग उथण सबबि 5 घर साड़े रख करे छॾिया। फायर ब्रिगेड अमले खे बर वक़्त इतलाह करण बावजूद वक़्त ते न पहुतो। घर में पयल समूरो सामान सड़ी रख थी वियो। रोक रक़म तोड़े नियाणियुनि जो ॾाज सड़ी रख थी वियो आहे। मुतासिर ख़ानदान में जब्बार मलिक, साजन मलिक, दौलत मलिक, असगर लुंड ऐं मुनीर लुंड शामिल आहिनि। मुतासिरनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजे घरनि में ओचितो बाहि लॻी वई आहे, जंहिं सबबि असांजे घर में पयल समूरो सामान सड़ी रख थी वियो आहे। बाहि एतिरे क़दुरु तेज़ भड़की रही हुई जंहिंखे विसाइण असांजे वस जी ॻाल्हि न हुई, मगर फायर ब्रिगेड अमलो देर सां पहुची बाहि ते ज़ाब्तो आंदो, पर ओसि ताईं असांजा घर सड़ी चुका हुआ। हिन गर्मी जी शिदत में असांजी यारो मददगार खुलियल आसमान हेठि ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियूं। मुतासिरनि DCO घोटकी तोड़े 2 मसवरनि खां मुतालबो कयो त असां मिसकिन जी मदद करे ऐं वाहर कई वञे। नवाब मीरानी, SJ न्यूज़, खानपुर महर। लाइक कयो असांजे वीडियो खे। वधीक मालूमात जे लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे। बेल आइकन ते क्लिक कयो त जीअं ईंदड़ वीडियोस अव्हां ताईं वक़्त सर पहुची सघनि।